वर्षे भी छॾींदासीं न पोयनि ग़ुलामी हिन कोढ़ में कमज़ोर न औलाद कंदासीं मरदासीं मगर संद खे आबाद कंदासीं असीं आबाद कंदासीं स्टेट जे विच साईं कॾहिं कॾहिं मौज़ून लफ़्ज़नि जी तलाश अज़ाब बणिजी वेंदी आहे। अॼु आउं उन अज़ाब मां गुज़री रहियो आहियां। मूंखे लफ़्ज़ साथ नथा ॾियनि, लफ़्ज़ नंढड़ा आहिनि, शख़्सियत वॾी आहे। मुंहिंजा लफ़्ज़ उन शख़्सियत खे पंहिंजे गिरफ़्त में आणे नथा सघनि। ऐं ॾाढो मजबूर ऐं बेवस बीठो आहियां। तव्हांजी बशीर ख़ान सां मोहबत ॾिसी शाह साईं जी सिट हिकिड़ी मूंखे सहारो थी ॾिए त अचे आरी ॼाम जो वण मुंहिंजा वास। तव्हां सभिनी मां मूंखे बशीर ख़ान जी बूइ थिए या शाह जी सिट चवां त हेड़ा हो त हुआ सुरही सुञ करे। बशीर ख़ान लाइ इहा सिट मां कयां थो बशीर ख़ान खे हेड़ा हो त हुआ सुरही सुञ करे। बशीर ख़ान वांगुरु को दोस्त ईअं सिंध जे नंढड़नि ॻोठनि में वाहननि बस्तनि में कोन वियो हो जीअं बशीर ख़ान वियो। ऐं भिटाई जी सिट या ॾाढी मूंखे ठेकी थी अचे त हेड़ा हो त हुआ सुरही सुञ करे। मजनू लाइ चवनि था त पिघलो थी पियो आख़िरी ज़माने में हलण खां हलाको गोॾनि ते घिसकंदो रेड़ियूं पाईंदो अॻिते बि वियो अॻियां के भितियूं डठल हुयूं उन्हनि ते बि वियो। कंहिं माण्हूअ चयसि त लैला ते तव्हां लॾे वई अॻु वॾे वञी छा कंदे? चई त हिन भित खे चुमी ॾे हुनखे ॾींदुसि, हुन भित खे चुमी ॾे हुन भित खे चुमी ॾींदुसि। इहो इश्क जेको मजनूअ जो हो ईअं असां सिंध सां इश्क बशीर ख़ान सुञाण ज़ाहिद लाइ चवनि था त 500 तालिबनि सां गॾु जबल मां पी वियो। ईसाई छोकिरियूं ॾिसी हुन ते आशिक़ थी पियो ऐं हिते लड़ो लाहे वेही रहियो। आस्ते आस्ते जी मुरीद मोकिलाईंदा विया ऐं पीर उन्हनि ईसाइनि जो नौकर थी हुननि जा खंज़ीर चालण शुरू कई। आख़िरी जेके 2-3 वफ़ादार दोस्त हुआ से बि के कलंदर ते वञी जाॻिया ऐं के ॻोठ मोटी विया। ॻोठ हिन जेको दोस्त उनखे वञी ॿुधायूं त मुर्शिद सां हीअ हालत आहे। चई यार दोस्त खे अकेलो न छॾियो हाणे हलो वरी न हलूं। हेॾां मुर्शिद खे ईसाइनि चई त जेकॾहिं तूं खंज़ीर जो खीर पी त असां तोखे शादी कराई। हीउ उन ते राज़ी थी वियो। शादीअ वारी राति जॾहिं खीर जो वटो हथ ते ॾिनोसि त अहिड़ो को कुदरती इशारो थियो जो वटो ऊंधो थी पियो। खीर पीअण नसीब कोन थी जीअं वटो ऊंधो थियो त हिन जी रूहानियत जागी पई ऐं हीउ उथी हलण लॻो। पुठियां माई बि लॻी पियसि मां हाणे तुंहिंजी थी वई अमां हिते रही छा कंदसि। होॾां ॻोठ वारा हिन जा दोस्त बि पिया आया सभई मिलिया ऐं पोइ हिन जी मुस्लमान करे छोकिरी हिन सां शादी करायूं। त बशीर ख़ान खे असां ईअं ॾिठो त सिंध जे इश्क में हीउ आख़िरी हद ते वञण लाइ तयारु हो, सभु कुझु करण लाइ तयारु हो। ऐं पोइ मोट में वरी सिंध हिन ते आशिक़ थी हिन जे सॾ ते लखे माण्हू गॾु थी ईंदा हुआ ऐं उहा मोट हिनखे मिली। के माण्हू चवनि था त सिंधी क़बर परस्त आहिनि पर बशीर ख़ान जे मौत ते जेका सिंध मोट ॾिनी आहे इन खे ॾिसी ऐं सम्झां थो त सिंध अहिड़ो मुल्क आहे जेको पथर सुकण खां अॻु बि उजूरो थो ॾिए। जेको जेतिरी महिनत करे थो उनखे ओतिरो सिधो ज़रूरु मिले थो। बशीर ख़ान महिनत कई ख़ुलूस सां उनखे उहो सिधो मिलियो। असां थकिजी था पऊं, शिकायत था कयूं, उन्हनि खे उहो सिधो कोन मिलंदो छो त दर्जा आहिनि दिलि। हुनजी दिलि पाक कई, हुननि जेका महिनत कई हुनखे सिलो मिलियो। मौजूद हिकिड़े हंधि चयो त असां को बि साथी राह अदम अख़्तियार कंदो त असां हुन ते जुलूस कढंदासीं, जलसो कंदासीं। पोइ उहो चाहे फ़ौज में विढ़ंदड़ सिपाही हुजे, चाहे खाधो तयारु कंदड़ फौजी हुजे, असां उहे रस्मूं अदा कंदासीं। इन तरीक़े सां न रुॻो मरंदड़ खे खिराई पेश कंदासीं पर ज़िंद माण्हुनि में ॿधी ऐं मुफ़त जो रवाज कंदासीं। हीउ रुॻो लड़ंदड़ सिपाही न हो पर हीउ अॻुवाण हो, रहबर हो। ऐं सिपाहियुनि खे जीअं
मंसूर साहब ॻाल्हि कई त 20,000 सिपाही अहिड़ा जेके सिर ॾियण जे लाइ तयारु हुजनि मरण लाइ तयारु हुजनि त उहे 20,000 सिपाही बशीर खान वटि हुआ कंहिं ॿिए वटि कोन हुआ त हीउ उन्हनि जो अॻुवाण हो ऐं असां उन ते छो न अहिड़ा जलसा जुलूस कयूं तव्हां हीउ मौज़ून बंदोबस्तु करे हुनखे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ असांखे मौक़ो ॾिनो असां जहिड़े हाल में हुआसीं तव्हां असांखे हाज़ुर थिया आहियूं बशीर खान दिल्लीनि ते हुकूमत पियो थो करे इहो माण्हुनि जी दिलि मां कंहिं हालत में कोन निकिरंदो ऐं वाक़ा कंदी हुयो सदियूं तोला सिंधड़ी सिंध हिनखे सदियुनि ताईं यादि रखंदी तव्हां असांजे दिलि में हू ज़िंदह रहंदो हाणे रुॻो हिमत करणी आहे त अहिड़ो माण्हू वरी पैदा थिए या असां सभु हुन जे नक्श क़दम ते हली ओहिड़ा थियूं ऐं हुनजो कर्ज़ु असां ईअं ई लाहे सघंदासीं त हुन जे नक्श क़दम ते हली हुन जेका शइ जिथे छॾी आहे उतां असां खणी अॻिते वधायूं ऐं मंज़िल मक़सूद ते पहुचूं ख़ुदा तव्हां सभिनी ख़ुशि रखे महिरबानी